अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलो। मीरपुर ख़ास पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध ऐं मीरपुर ख़ास जे गॾियल सहकार सां बोर्ड मुतासिरनि लाइ साईंदास स्टेशन ते मुफ़्त तबाही कैंप जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें मुफ़्त इलाज सां गॾु मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वयूं ऐं मलेरिया जूं टेस्टूं पिणु मुफ़्त में कयूं वयूं, जंहिंमें डायरिया जा 70 मरीज़, खंघि ज़ुकाम जा 143 मरीज़, चमड़ी ऐं खाज जा 112 मरीज़ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे 52 मरीज़नि खे तपासो वियो ऐं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। 100 मरीज़नि जी मलेरिया टेस्टूं कयूं वयूं। फ्री कैंप में डॉक्टर वासुदायो, सीनियर वाइस प्रेसिडेंट PMA सिंध, डॉक्टर अफजल लगारी, जनरल सेक्रेटरी PMA मीरपुर ख़ास ऐं डॉक्टर प्रताप पुरी PMA मीरपुर ख़ास पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।